अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे एक नओं तोहफ़ो ॾींदासीं। एक नए अदाकार जी डिटेल भी ॾींदासीं। मोहब्बतन माग जी जेको ड्रामो अची रहियो आहे इन जी तफ़सील भी ॾींदासीं ऐं जेको आहे तव्हांखे हिकु ख़ासि तोहफ़ो खूनी माण्हू जो ॾींदासीं। पूरी इन वीडियो खे ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। तोहफ़ो तव्हां सम्झी चुका हूंदव, यानी व्हाट्सअप फ़ोन नंबर, अदाकार कहिड़ो आहे, खूनी माण्हू यानी खादिम खोखर जो अॼु फ़ोन नंबर ॾींदासीं डिटेल सां तव्हांखे। तव्हां उन सां वञी करे गपशप करे सघो था। व्हाट्सअप ते फ़ोन ते पंहिंजे मतिलबु हिकु अदाकार सां ॻाल्हाए सघो था, जेका तव्हां डेली मूंखे मैसेज कंदा आहियो पेज ते यूट्यूब ते, बाबा असांखे नंबर खपे। अॼु तव्हांखे नंबर ॾींदासीं खादिम खोखर जो। पहिरियों इन वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो ऐं विच में साम्हूं नंबर हली रहियो आहे हिकु हिकु थी करे, आख़िर ताईं इहो नंबर हली वेंदो। पोइ नंबर नोट तव्हां कंदा वञो, पोइ वञी करे खादिम खोखर सां गपशप करे सघो था। विच में नंबर हलंदो थो वञो दोस्तों। खूनी माण्हू जो इहो मोहब्बतन जो माग में खूनी माण्हू जी बि एंट्री आहे ऐं मोर थो टिले उन में भी खूनी माण्हू हले थो पियो मिरान टीवी ते ऐं सिंध टीवी ते। 1 तारीख़ ते मोहब्बतन जो माग ड्रामो स्टार्ट थींदो, उन में तव्हांखे खूनी माण्हू नज़र ईंदो ऐं बहितरीन रहियो आहे मोहब्बतन जो माग। ऐं हीउ फ़ोन नंबर उम्मीद आहे तव्हां नोट ज़रूरु कयो हूंदो, साम्हूं हली रहियो आहे। नोट करे पंहिंजी कचारी करे सघो था। सुभाणे वरी कंहिं ॿिए अदाकार जो नंबर तव्हांखे ॾींदासीं इंशाअल्लाह। जीअं तव्हां रोज़ु असांखे मैसेज कंदा आहियो, तव्हांजा मैसेज असां पढ़ंदा आहियूं। बसि छा कयूं, कुझु अदाकार नाराज़ भी थींदा आहिनि। बहरहाल तव्हांजे करे असां इहो रिस्क खणंदा आहियूं ऐं हीउ नंबर तव्हां नोट करे ऐं ॻाल्हाए सघो था। ऐं महिरबानी कयो हिकिड़ी असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, शायदि को सो भी लोग खे, ऐं असांजे पेज खे भी फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे हर नई अपडेट तव्हांखे सभु खां पहिरियां असांजे चैनल ते मिले ऐं असांजे पेज ते मिले। नंबर नोट करे वञो दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।